करमपुर बरसां रात देर सां इंडस हाईवे ते करमपुर थाणे जी हद जे इलाइक़े मीरवा भरिसां क़ाइम पुलिस पिकट भरिसां 10 खां वधीक हथियारबंदनि जदीद हथियारनि सां काह करे मुसाफ़िर गाॾियुनि ते हमिलो कयो। पुलिस तरफ़ां ॾोहारनि जे हमले में जवाबी फायरिंग करे भरपूर मोट ॾिनी वई। ॾोहारनि जी फायरिंग में पेशावर ऐं मर्दान जा रहवासी 2 मज़दा ड्राइवर 45 विरनि जो अब्दुल वहाब ख़ान ऐं 30 विरनि जो असद ख़ान गोलियूं लॻण सबबि शदीद ज़ख़्मी थी पिया, जिनखे गौसपुर पुलिस मोबाइल में खणाए शहर जे सरकारी अस्पतालनि में आंदो, जिते खेनि तिबी इमदाद ॾिनी वई। हालत नाज़ुक हुजण सबबि सखर जी सिविल अस्पताल मोकिलियो वियो। पुलिस ॿुधायो त 10 खां वधीक हथियारबंदनि कचे खां रोड ते किराइण वास्ते चढ़ी आया त साणनि मज़ाहमत करे मुक़ाबिलो कयोसीं त हुननि रोड ते हलंदड़ गाॾियुनि मथां फायरिंग कई, जंहिंमें 2 पठान ड्राइवर सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। होॾां SSP कश्मीर वाक़े जी इतला बाद पुलिस जी वॾी नफ़री वाक़े वारे हंधि रवानी करे ॾिनी। इलाइक़े खे कड़ो चाढ़े ॾोहारनि जी ॻोल्हा शुरू कई वई आहे, पर इतलाउनि ताईं हथियारबंद ऊंदाही जो फ़ाइदो वठी फ़रार थी वञण में कामयाब थी विया। ॿिए तरफ़ ट्रांसपोर्ट अमले तरफ़ां वाक़े ख़िलाफ़ करमपुर वेझो करमपुर थाणे जी हद में इंडस हाईवे ब्लॉक करे रोड ते धरणो वियो आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। मेरा नाम से दिखलाना इसको। नहीं यार, इसके बाप का नाम क्या है? बाप का नाम? बाप का नाम नहीं, हम दोनों ड्राइवर हैं। लालगढ़ 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 रात पठान बैठल तो सेम है।